हेलो अर्शिला, तू एतरी तकलीफ़ में छो पियो ॻाल्हाईं? ख़ैर त आहे, ठीक त आहीं? हाँ मां ठीक आहियां। तूं इहो ॿुधाए त पापा जी तबीयत कीअं आहे? बाबा त ठीक आहे, सैफ पर मूंखे परेशानी पई थिए। तूं ठीक कोन पियो लॻी। ॿुधाए छा थियो आहे? अरे बाबा कुछ भी ना आहे, मामूली एक एक्सीडेंट थियो आहे। थोड़ो बस टंगे में धक लॻो आहे। एक्सीडेंट? कीअं, किथे सैफ? तू किथे आई? मां हीअं ई अचां थी तोॾे। अर्शिला मां बिल्कुल ठीक आहियां, तूं गणती न कर। अच्छा तूं इहो ॿुधाए त तूं कॉल छो कई आहे? मां अचां थी सैफ, मूंखे सुकून कोन मिलंदो जेसीं ताईं तोखे न ॾिसंदसि। न बिल्कुल न, पाण सुभाणे मिलंदासीं। तूं हिते न ईंदीअ, ओके? खुदा हाफ़िज़। सैफ, सैफ वफ़ा का जरिया। मुल्क जो एक नामियारो तख्लीक़कार जंहिंजे अफ़साननि ऐं कहाणियुनि में देश जे दर्दनि जा ॻोठ ॿधल आहिनि, जंहिं सकाफ़त, तहज़ीब ऐं तमद्दुन खे पंहिंजे लफ़्ज़नि में ओतियो, जंहिंजे कहाणियुनि, अफ़साननि ऐं किरदार जी सुञाण देश जी मिट्टी सां फेटी वेंदी आहे, उहो जेको प्यार, अमन ऐं सच जो लिखेक आहे। अॼु हू हिकु अहिड़े चौवाठे ते अची बीठो आहे जिथे खेसि कंहिंजी बि सपोर्ट नाहे मिली सघी। उहो लिखेक अब्दुल रहीम अॼु अकेलो पंहिंजी इज़त ऐं बका जी जंग विढ़े पियो थो, जंहिं समाज जे गदलाइण, हुन जी कायरता खे ख़तमु करण जा कस ॾिना, ऐं अॼु उहो ई इन समाज जी कायरता जो शिकार पियो थिए। संदसि ख़िलाफ़ हिकु महाज़ जोड़ियो वियो आहे। सो अचो त अॼु इन दिलि ते हुकूमत कंदड़ लिखेक जो साथ ॾियूं, जंहिंखे अकेलाई जो अहसासु खाई असां खां परे न करे छॾे। ऐं उहे ई माण्हू उन जी लिखड़ियुनि खे शायदि हज़म कोन करे सघंदा आहिनि। सर पोइ असां इहो केस छो खणियो आहे? असांखे अॼु ताईं जेके बि दरख़्वास्तूं मिलियूं आहिनि उन में हुन जा जेके अॼु जा असासा आहिनि ऐं जेका पहिरीं हुन जी जाइदाद आहे उन जा हुन तफ़सील मोकिलिया आहिनि। ऐं असां इहो क़ानूनी तौर ते हक़ु रखूं था त हुन पंहिंजा इहे असासा कहिड़ी रीति ते वधाइनि। छा उहे कानून जे दायरे में रही करे वधिया आहिनि या कानून जे दायरे खां ॿाहिरि? मूंखे त इहो हमरा अला लोक थो लॻे। बसि पंहिंजे कद जे पाछे में ई ख़ुशि रहण वारो आहे। इहो ई त बसि 3 महीना गुज़रण ॾियो, पोइ ख़बर पवंदी त रहीम साहब जो कद केतिरो डिघो आहे ऐं उनजो पाछो केतिरो डिघो थींदो थो वञे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।